ट्रायंगल रेक्टेंगल भी हिते आहे। हलो वॉक करण हलूं था, झील पार्क हलूं था। इहो स्क्वायर शेप जो आहे ऐं ॿुधो आहे इन जो पेरीमीटर सभिनी पार्कनि खां वॾो आहे। Perimeter? What is a perimeter? Distance around any shape is called perimeter. कंहिं बि शइ जे आसे पासे जो फ़ासिलो इन जो पेरीमीटर सॾाइबो आहे। झील पार्क जो हर पासो 40 मीटर जे बराबर आहे। And to calculate a perimeter, we add measurement of all sides. त 40 खे 4 दफ़ा जोड़ कबो त थियो 160 मीटर्स। अहिड़ी तरह मूंखे ख़बर पई त झील पार्क जो पेरीमीटर आहे 160 मीटर्स। Take the square cutout and calculate its perimeter with your friends. अरे इहा बि का ॻाल्हि थी। मां पंहिंजी फैमिली सां गॾु नॉर्दर्न पाकिस्तान जे ट्रिप ते वियो हुयसि। उफ, छा त वॾा वॾा ट्रायंगल शेप जा जबल हुया। हिकु जबल हुयो जंहिंजे ॿिनि पासनि जी ड्रेग मां हर हिकु पासे जी ड्रेग 1200 मीटर्स हुई ऐं बेस जी ड्रेग हुई 1455 मीटर्स। त ख़बर अथव हिन जबल जो पेरीमीटर छा आहे? What is the perimeter of a mountain? If length of its base is 1455 meters and length of two sides is 1200 meters each. अरे हाँ, हिन जबल जो पेरीमीटर आहे 3855 meters। हे त झील पार्क खां बि वधीक आहे। Take the triangle cutout and calculate its perimeter with your friend. वाओ, हेलो, प्लान चेंज। आज तमाम घणी गर्मी थी रही आहे। स्विमिंग करण हलूं था। गुड आइडिया। अरे हे छा, स्विमिंग पूल त मुंहिंजी शिकल जहिड़ो आहे, यानी रेक्टेंगल आहे। थोरो हिन स्विमिंग पूल जो पेरीमीटर त मालूम कयो। Calculate the perimeter of swimming pool having length 15 meter and width 20 meters. Excellent! हिन स्विमिंग पूल जो पेरीमीटर आहे 70 meters. ओहो! Now take the rectangle cut out and calculate its perimeter with your friend. Now in small group, use your geoboard to make triangle, square or rectangle shapes using rubber band or thread. Exchange your geoboard with other group and calculate the perimeter of different shapes.